अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भरी कार आवां हैं मोहम्मद पवार शामिल करूं था हिन वक्त जो खबरों। नौशर फिरोज में वफाकी मौसब आला डिवीज़न सखर मेजर सैयद मोहम्मद अली ऐं PS अब्दुल्ला सूमरो वफाकी इदारनि जूं शिकायतूं वाबदा ऐं ॿियनि वफाकी खातनि ते थियल केस ॿुधण लाइ सूबाई मौसब आला ऑफिस में हिकु केस नादरा ऐं बाक़ी 25 केस वाबदा जा हलाया। सिंध ऑनलाइन टीवी जे रिपोर्टर M ज़फ़र अगर जी ख़बर मूजिबि उन मौक़े ते RO वाबदा नौशर फिरोज मेहरुद्दीन अबरो हाज़िर थियो। वफाकी मौसब आले अॻियां इम्तियाज़ अली आराइन पंहिंजे केस ॿुधायो त मूं ते 1,48,000 बिल डिडक्शन लॻाए मोकिलियो वियो आहे, जंहिं ते मौसब आला हिन बिल मां 68,000 ख़तम करे बाक़ी क़िस्तुनि में जमा कराइण जी हिदायत कई। मोहब्बतेरो वासी नजीबुद्दीन अबरो जी शिकायत कंदे चयो त मुंहिंजी मस्जिद मथां 11,000 वोल्ट जूं तारूं गुज़रनि थियूं जेके नथियूं हटायूं वञनि। मौसब आला SDO कंडियारो खे 3 ॾींहं में तारूं हटाइण जो हुकुम ॾिनो। उन मौक़े ते महारपुर वासी अब्दुल शकूर कुंभ, अज़रुद्दीन सियाल, शाहिद खान ज़ादा समेत 25 केस हलाए सभिनी माण्हुनि खे रिलीफ ॾिनो वियो। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे मौसब आला चयो त अवाम खे अपील आहे त असांखे दरख़्वास्तूं माणिन 25 खां 30 दरख़्वास्तूं मिलंदियूं त असां हिते केस हलाईंदासीं, बाक़ी थोरा केस हूंदा सखर में हलाईंदासीं। वधीक ख़बरूं या अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।